दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजी वीडियो में जेको पैगाम आहे या प्रोग्राम आहे उहो असांजे प्यारे सदर कराची बार एसोसिएशन जे सदर जनाब आमिर वड़ाज साहब जे नाम आहे, जेको असांजो बार जो सदर बि आहे ऐं हरदिल अज़ीज़ अॻुवाण बि आहे। हाणे जेको आमिर नवाज़ वड़ाइच जी वकालत जी जेका ऑफ़िस आहे उहा इतफ़ाक़ी आहे त मुंहिंजी ऑफ़िस सां गॾु आहे। मतिलबु त असां फ़रीद चैम्बर में गॾु ई लॻोलॻि ऑफ़िस आहे। असीं रोज़ु मिलंदा आहियूं, पर जॾहिं खां वठी हू सियासी जदोजहद में रहियो आहे, जेका वकीलनि जी सियासी जदोजहद, उन में हुन सां मुलाक़ात ई कान थी थिए। खेसि खे जॾहिं ते हमिलो थियो ऐं धकु लॻा त हाणे मूं ते त फ़र्ज़ु हो त मां हुन सां मज़ाज परसी कयां, पर हुन उनजी परवाह न कई। हुनखे जेके धकु लॻा या हुन ते हमिलो थियो, उहो हमिलो जेको हो उनखे हुन दरगुज़र कयो ऐं जॾहिं बि मिलिजे थो त बसि ॿाहूं ॿधी चई त ख़ैरु आहे। ऐं हुनखे उणितुनि जेका हुई उहा असांजे जेको दरियाहनि ते जेको धाड़ो लॻे थो, सिंधू दरिया ते जेको धाड़ो आहे या जेका फार्मिंग जे बहाने सां जेका ज़मीन हड़प करण जो जेको सिलसिलो शुरू थियो आहे, उन जी ॻणती में हुन जेको आहे सो पंहिंजो वक़्तु गुज़ारे पियो। सम्झो त ॻणती में हिकिड़ो ॻाराणो हो ऐं तंहिंजे करे हुन असां समूरनि माण्हुनि खे चयो पियो त अचो त पाण दरिया खे बचायूं। हाणे दरिया खे बचाइण लाइ हुन जेका जदोजहद कई आहे उन ते मूं तमामु जेको आहे मूंखे मुतासिर कयो आहे ऐं इतफ़ाक़ इहो थियो आहे त मां होॾे वञी बि कोन सघियो आहियां, ॿ लो न वञी सघियो आहियां ऐं हिते मुलाक़ातूं थींदियूं। हिन वीडियो खां अॻु में 5-6 महीना अॻु में मूं संदसि इंटरव्यू रिकॉर्ड कयो, उन में बि हुनजो जेको पैगाम हो इहो त असां समूरा माण्हू हिकु आहियूं ऐं ॿधी कयूं, असां जदोजहद कंदासूं तॾहिं असांजा मसइला हल थींदा। सियासी सुजाॻी जो दौरु आहे, सिंध में सियासी सुजाॻी आहे। हाणे इहा सियासी सुजाॻी ज़ोरों ज़ोर आहे। सियासी सुजाॻी सां असांजे सिंध जा ऐं बल्कि पूरे मुल्क जा मसइला हल थियनि पिया। सियासी सुजाॻी ज़ोरों ज़ोर आहे। सुजाॻी जो सॾु हिकु गुलनि जहिड़े माण्हू ॾिनो आहे, गुलाब जो गुल। जीअं चवंदा आहिनि त गुल टिरिया आहिनि ऐं टिड़ी पवंदा टारीअ जॾहिं ॻाढ़ा गुल तॾहिं मिलंदासीं। पोइ हाणे मिलूं था पिया, सिंध सॼी मिले थी पई, बल्कि मुल्क जा माण्हू मिलनि था पिया, छो त गुल टिरियो आहे ऐं उहो ॿियनि खे बि जेको आहे सो ॿियनि गुलनि खे बि तयारु करे पियो, ॿिया गुल बि टिड़नि पिया था। असांजी सियासी सुजाॻी में हिकु किरदारु आहे, उहो किरदारु जेको आहे उहो असांजो कराची बार एसोसिएशन जो सदर आहे, जंहिंजो आमिर नवाज़ वड़ाइच। आऊं उनखे दिलि जे गहराइनि सां सलाम पेश कयां थो ऐं हीअ अक़ीदत जा अखर उनजे नाव कंदे फ़ख़्रु महसूसु कयां थो त सिंध सुजाॻ आहे। सुजाॻ ज़हन मिली रहिया आहिनि, ॿॿरलो में मेलो मतल आहे, गुल टिड़नि पिया ऐं नारा हलनि पिया ऐं वतन जे वेरनि लाइ ॾींहुं ततल आहे। असांजे माण्हुनि जो जेको गॾु थियणु जेको मेलापो आहे, उन सां असांजे रहज़न जेके असांजा जेके मुख़ालिफ़ आहिनि, असांजा जेके दुश्मन आहिनि, असांजे वतन जा जेके वेरी आहिनि, जिन असांजे वतन जो नसीब ख़राबु करे रखियो हो, हाणे असांजे वतन जो फिटल नसीब संवारण लाइ ही गुल टिरिया आहिनि। ही जदोजहद जा ॾींहं हलनि पिया, ॿॿरलो में गॾु आहियूं, सॼी सिंध बल्कि सॼो मुल्क उते गॾु थियो आहे। प्यारा आमिर, तूं कराची बार जो सदर हूंदे जेके आसाइशूं ऐं जेके एयर कंडीशनूं ऐं जेके तव्हांखे सुख मिलियल हो सभु थुॾे तूं वतन जे फिटल नसीब संवारण लाइ जेके माण्हू गॾु करे ऐं अॻुवाणी वारो किरदारु अदा कयो आहे, तो ते सलाम आहे। आऊं तोखे दिलि जे गहराइनि सां सलाम कयां थो मुंहिंजा महबूब अॻुवान। तूं असांजे वतन जो हिकु अहिड़ो गुल आहीं जंहिंजे टिड़नि सां असीं सभु उन जी ख़ुशबू में वासिजी वञूं था। तो ते सलाम आहे मुंहिंजा भाउ आमिर नवाज़ साहब। आऊं तोखे दिलि जे गहराइनि सां सलाम पेश कयां थो। सैल्यूटेशन्स माय लीडर।
I am grateful. We all people of our country, our motherland are with you. हम आपके साथ हैं और हम कहते हैं कि आपने जो ये जो लोगों को इकट्ठे किया है, इस पर हम फ़ख्र महसूस करते हैं। आपका नाम जो है वो हमारे इल्म में, हमारे अक़ल में, हमारे दिल में, हमारे जहन में आपने जो नक्श छोड़े हैं वो हर दौर में याद रहेगा, सारी ज़िंदगी याद रहेगा। आप हमारे अदब में आपका नाम होगा, हमारी शायरी में आप होंगे। तो जेका वतन जे वेरनि सां जेका जंग जोटरी आहे उहा नेठि त सोभारी थींदी, उहो ॾींहुं परे न आहे जो सोभ असां समूरनि खे नसीब थींदी, बल्कि मुल्क जे माण्हुनि खे सोभ थींदी। ही वतन जा जेके माण्हुनि जा जेके मसइला आहिनि, वतन जे माण्हुनि जा, उहे सभु मसइला, उहे फट ॾिनल फट जेके आहिनि सालनि जा, सदियुनि जा, हीउ सॼो समाज जेको ग़ुलाम हुयो, उन ग़ुलामी खे टोड़ण लाइ पाण जे गॾु थिया आहियूं। तुंहिंजी अॻुवाणी में उहा सोभ माणींदी ऐं वतन जो फिटल नसीब सवारींदी। प्यारा सदर, तो उहा जाइ वालारी आहे हिन मुल्क में जेका कॾहिं बि कंहिं न वालारी। तुंहिंजे लाइ जेके अखर चऊं था उहे तमामु घटि। हा, तूं शाह लतीफ़ जे उन बैत थकियाई थर थेल चढ़ चुकियाई चोटीअ, हलंदे हो त पुन ॾे भव मिड़ई भेल, उथी राओ रेल वेठनि था वारी। तूं उहो अमली रूप आहीं। तूं असांजे सोभ ऐं साभ्या जो ओञाण आहीं। तूं ससी वांगुरु हलंदे हो त पुन ॾे भव मिड़ई भेल, तूं भव भेलींदड़ आहीं। ऐं तूं ससी जी ॻोल्हा में जेको ससी जी वांगुरु जेका ॻोल्हा आहे पुनू जी, पुनू त असांजी मंज़िल आहे। उहो मंज़िल असांजे इंसाफ़ ऐं वतन जे वेरनि खां जान छॾाइण जी जेका जदोजहद आहे, उन में तूं सभ खां अॻियां आहीं। तोखे थक थिए ई कोन थो। प्यारा सदर, असां सभु तो ते फ़ख्रु था कयूं ऐं हीअ सभु सॼे वतन जा माण्हू चवनि था त तूं अॻे खां अॻिरो आहीं ऐं तो जेके जदोजहदूं अॻु में बि कयूं आहिनि उन्हनि मां हीअ हिकु निराली जदोजहद आहे जेका असांजे मुल्क जे जो फिटल नसीब सवारींदी ऐं तुंहिंजी अॻुवाणी में असीं जेका जदोजहद कंदासूं उहा सुभारी थींदी। प्यारा सदर, आउं तोते वरी बि सलाम कयां थो। असांजी सॼी जेका आहे बिरादरी, वकील बिरादरी, आम माण्हू, रोशन ख़्याल माण्हू, ग़रीब माण्हू, जेके जिन वटि कुझु कोन्हे को, उन्हनि जे दिलनि में तूं वेही आहीं। प्यारा आमिर, तोते सलाम। आमिर नवाज़, सचपच तूं बुले शाह, भगत कबीर ऐं वारिस शाह जो अमीन आहीं। असांखे फ़ख्रु आहे त तूं सचल सरमस्त, ख्वाजा फरीद, खुशहाल ख़ान खटक, शेख अयाज़ ऐं गुल ख़ान नसीर जे वायनि, काफ़ियनि, दोहनि, गीतनि, ग़ज़लनि, इशारनि ऐं शांदनि जो असली रूप आहीं। सची ॻाल्हि हीअ आहे त तूं उस्ताद बुख़ारी जो आवाज़ आहीं ऐं आकाश अंसारी जे ॾसियल वाट ते जो पांधीअड़ो आहीं। तूं कॾहिं नथो थकीं, थकावट तोखां परे थी रहे। प्यारा, तोते सलाम आहे। तूं उभ ॾारींदड़ नारनि सां ख़ुदि साख्ता ख़ुदानि खे ललकारीं थो ऐं वकार नाथन शाही जे जुमिले मुताबिक़ पाणीअ ते पाणी थींदो ऐं तोखे वफ़ा नाथन शाही जी उहा ॻाल्हि शायदि कंहिं ॿुधाई आहे या वफ़ा नाथन शाही जी ॻाल्हि ॿुधी त कुतनि ॿिलनि पेट वधायो, फ़ाक़नि में इंसानु रहे थो। तूं उन जदोजहद मां ई जंहिंमें हिन फ़ाक़ा हूंदा ऐं पाणीअ ते पाणी हूंदो। ज़िंदाबाद मुंहिंजा साथी। प्यारा, मूं मञियो त अञा त रण गजे थो ऐं जंग हले थी। किथे बि बीहबो कोन, थक कॾहिं बि न भञिबो। मुसाफ़िर, पाण मुसाफ़िर न आहियूं, वतन जा माण्हू आहियूं ऐं जदोजहद ऐं जाखोड़ में आहियूं। कंहिंजे ख़िलाफ़ु आहियूं? वतन जे वेरनि ख़िलाफ़ु। इहा जे जंग जारी सा नेठि थींदी सोभारी ऐं सोभारे जदोजहद में सुभारो थियणु बि ज़रूरी आहे ऐं हेसि ताईं पाण सुभारा आहियूं। पाण खे को बि शिकस्त, दुनिया जी का बि शिकस्त
का बि ताक़त शिकस्त नथी ॾेई सघे, का बि कुवत, बातिल कुवत, छो त पाण में ॿधी आहे, वकीलनि में ॿधी थी आहे, तुंहिंजे सॾ ते समूरा साणी थिया आहिनि, असीं सभु गॾु आहियूं। वी आर विथ यू, हम आपके साथ हैं, हम वतन के तमाम लोग आपके साथ हैं। सिंध के, बलूचिस्तान के, खैबर पख्तूनख्वा के, पंजाब के, जनूबी पंजाब, सराइकी के लोग, कश्मीर के लोग, गिलगित बल्तिस्तान के लोग, सब आपके साथ हैं। जो अमन पसंद हैं, जो रोशन ख्याल लोग हैं, जो वतन दोस्त लोग हैं, बाशऊर लोग हैं, वो आपके और हमारे साथ हैं। हमारी ये जदोजहद जारी रहेगी और कामयाब रहेगी। साथी तव्हांजे मथां जेको हमिलो थियो, जेको अटैक थियो, असीं सभु उनजा शाहिद आहियूं, तो उनखे बि टारे छॾियो, ख़ैरु आहे। तो इहो पिए चयो त ही महिराण जूं ॿई कंधियूं महिराण जूं, इन्हनि खे बचाइणो, इहे असांजो नसब लाइन आहिनि। ऐं उन ते तव्हां असांखे गॾु कयो ऐं असांखे सॾु ॾिनो त हलो त ॿॿर लोहे ते हलूं, जिते हली वेहूं ऐं दुनिया खे ॾेखारियूं त असां सुजाॻ आहियूं ऐं पंहिंजो वतन बचाइण लाइ निकिता आहियूं। सो असीं त साथी, असां तव्हां ते फ़ख़्रु कयूं था ऐं असांखे इहा उमेदु आहे त तव्हां असां गॾिजी हीउ जेको वक़्तु आयो आहे, जेको बुछड़ो वक़्तु आयो आहे वतन जे वेरनि तरफ़ां, उनखे टारींदासूं ऐं सोभारा थींदासूं। तंहिंजे करे मां अव्हांखे जस ॾींदे सलाम पेश कयां थो, अव्हांजो भाउ मंज़ूर हुसैन खूसो, वकील, कराची, सिंध। साथियो, मां पंहिंजी वीडियो जंहिंमें मूं आमिर नवाज़ खे ख़राज अक़ीदत पेश कयो आहे ऐं सलाम पेश कयो आहे, ऐं मुंशी इब्राहिम जा ही ॿ टे सिटरूं आहिनि मुंशी इब्राहिम जूं, इहे चई मां वीडियो ख़तमु कंदुसि। ऐं पोइ तव्हां मुंहिंजी वीडियो पसंदि अचे त लाइक कजो ऐं सब्सक्राइब कयो, कमेंट्स ॾिजो त मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थींदी। उहो शेर हीअ आहे त मुल्क सॼे जे मारूड़नि ते इहा मकारी बंदि करियो, मुल्क सॼे जे मारूड़नि ते इहा मकारी बंदि करियो, रहज़न पंहिंजी रोज़ नई इहा ख़रमस्ती सारी बंदि करियो। ओ सूअर हाणे सिंध मथां इहा सूबेदारी बंदि करियो। ओ जनरल कर्नल हाणे अव्हांजा नख़रा न्यारा कोन खपनि, रईस वॾेरा, मीर मुला ऐं मुर्शिद मारा कोन खपनि, सिंध खपे थी, सिंध खपे थी, चंड सितारा कोन खपनि। सदाईं गॾु।